अस्सलाम वालेकुम। अदा भा मुंहिंजो वीडियो ते अचण जो इहो मक़सदु आहे। टीजो ॾींहुं बा सीलरा हिकु छोकिरी उन्हनि सां 7-8 साल जी ख़्यालु आहे। शर कोश खयूं झलियूं वेठा आहिनि। महिरबानी करे शरन कोशन खे चवंदा ते बाबा जेका खयूं वेठा आहिनि उहे आहिनि बाबा लोगा। ज़रूरु क़ौम में कोशन जी में बि चङा हूंदा, शरन जी क़ौम में भी चङा आहिनि, सभु धाड़ियल चोर लोगा न आहिनि। पर अॼु छोकिरी खणी उहे पैसा घुरदा पिया आहिनि। इहा सुठी ॻाल्हि न आहे, सुठो अमल न आहे। पर असां वरी बि गुज़ारिश कंदासीं सॼी संगत खे, महिरबानी करे छोकिरी वापसि करनि। इहो ग़लति ॻाल्हि आहे। सुबुह असां उन्हनि जूं औरतां खणी अहिड़ो ग़लति कमु करूं, माना पैसा घुरूं, इहा सुठी ॻाल्हि न आहे। पोइ सभु हर माण्हू चवंदो त यार ग़लति कमु कयूं, ईअं न करनि हा। इहा ॻाल्हि सुठी बि न आहे। ईअं करणु ठहंदो बि हिक ॿिए खे न आहे। शर हुजनि या कोश हुजनि, हिक ॿिए जा भाइर आहियूं, पाड़े जाऊं। दुश्मनी आहे बा मुड़ुसनि जी हिक ॿिए सां। बाक़ी हाणे जे औरतां खणी हिक ॿिए खां पैसा वठूं, इहा सुठी ॻाल्हि न आहे। शरन जूं कोशन जूं ज़ईफ़ा कश्मीर, मुरेशाक, माचको, उबाड़ो, रौती किराए वारा खयूं वरिता आहिनि। असांजे रस्तनि तां टपी वेंदियूं आहिनि, उहे टपिया वेंदा हूंदा आहिनि खयूं, असां ॾिसी रस्तो छॾे वेंदा आहियूं। जे इहे ॻाल्हियूं, इहे अमल अहिड़ा थींदा, ग़लति क़दम खणंदा शर कोश, त पोइ असांखे मजबूरन खणणो पइजी वेंदो। पर छोकिरी आहे, मर्दनि में उन्हनि जो जेको मुफ़ाद आहे, जेकी ॻाल्हि आहे, भले उहो जाइज़ या नाजाइज़ पूरो करे सघंदा आहिनि, उन्हनि जे हथ में आहिनि, करनि भले। पर जेकी न्याणी ख़्यालु आहे, महिरबानी करे इहा न्याणी वापसि करे कहीं ओड़े पाड़े वारे खे ॾिन त बाबा को मसइलो न आहे, कहीं खे ॾिन, मालिकनि खे पुॼी अची। महिरबानी करे शरन कोशन खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे। इहा भली ॻाल्हि न आहे बाबा, उन्हनि जूं वॾियूं क़ौम आहिनि, असां ग़रीब हूं, हिकु सीलरा नंढी क़ौम आहियूं। तॾहिं जे करे माना अहिड़ा ग़लति कमु, अहिड़ियूं नाजाइज़ियूं सज़ा थींदियूं पियूं। पर वरी बि मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदुमि त बाबा महिरबानी करे छोकिरी वापसि करे। भाई इहे न कंदा त पोइ मजबूरन असांखे क़दम खणणो पइजी वेंदो। पोइ चवंदा त असां त नाजाइज़ी कई, सीलरनि वॾी नाजाइज़ी कई। अस्सलाम वालेकुम।